जंहिंजे सीने में सिद्दीक ले बुग़्ज़ आहे उनखां गारियूं निकिरनि थियूं, जंहिंजे सीने में उमर ले बुग़्ज़ आहे उनखां गारियूं निकिरनि थियूं, जंहिंजे सीने में अली ले बुग़्ज़ आहे उनखां गारियूं निकिरनि थियूं, जंहिंजे सीने में नबी सां बुग़्ज़ आहे उनजे लाइ अदावत कीना ही निकिरंदी, गिला गीबत निकिरंदी, जंहिंजे सीने में इश्क़ मुस्तफ़ा है उनजे सीने मां गार न ईंदी, मुस्तफ़ा जो प्यार भला थींदो। तवज्जो कर मुल्ला जी, तूने मकान बनाया, मकान बनवाया, कंडियारे जे मुल्ला ठायो चाय वठी आयो, चार मानन के अदा हेरिया जाए चार आई थम जाए ॾिसण वारो, वाह वाह, दरी भी वीआईपी, शीशा वीआईपी, छत भली, फर्श भला, पलस्तर भलो, तू तो यार इन में का कमी का न छड़ी, जगह में तो कमी न छड़ी, वो तो चढ़िया अल्लाह जो हर गंजा हर शय है वो कमी छो छदास, अल्लाह चए तो ए मुल्ला तोखे थोरो गंज ॾिनुम तू जगह में कमी न छड़ी, मां जो महबूब ठायो मूं वटि कहिड़ी कमी ही जो मां घटाई कई मास, अखियूं ठाहे सोना जी, अखियूं एड़ियूं ॾिनियूं माए जो तुझे अखियन जेड़ी अख न ठाही दुस न ॾिनम न ॾींदुस, ओ तुझे अखियन जे इसरार हज़ारे हैरान कया, तुझे अखियन जे इसरार हज़ारे हैरान कया, ओ हैरान कया मस्तान कया, तुझे अखियन जे इसरार हज़ारे हैरान कया, तुझे अखियन जे इन्हनि कजलियल कई कुआया, इन्हनि कजलियल कई कुआया, अबरन जी झलकार मारे मस्तान कया, तुझे अखियन जे महबूब अख एड़ी ॾिनी माए जो तुझे अख जड़ी अख न ॾिनम न ॾींदुस। अच्छा सवाल थी वियो, अख सभिनी खे अखियूं सभिनी वटि, मुल्ला चवंदो आहे जहिड़ी अख वलीअ खे आहे तहिड़ी असांखे आहे, जहिड़ा ॿ हथ असांखे तहिड़ा वलीअ खे, नबीअ खे ॿ हथ असांखे ॿ हथ, नबीअ खे ॿ कन असांखे ॿ कन, नबीअ खे नक असांखे नक, नबीअ खे ज़ुबान असांखे ज़ुबान, वलीअ लाइ नबीअ लाइ सहाबीअ लाइ इहे ॻाल्हियूं कंदो आहे न, अखियूं आहिनि अदा कहिड़ो या मुझी अख साबित ओ हुतो ॾिसंदो चवंदो साईं शबीर अहमद शाह अचे, अख आहे पर उन अख जे अंदर जेका समाअत हा बसर ॾिसण वारी जेका शय आहे एॾे तवज्जो कर, अरे जॾहिं लाशारी वॼंदो त बाहियूं बि निकिरंदियूं, दुआ बि निकिरंदा, ॾाढे चओ सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां चओ, एॾे तवज्जो कर, एॾे निहार, अख 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 जी ॻाल्हि आहे, अख आहे पर उन में ॾिसण जी पंहिंजी कुवत आहे, ॾिसण जी पंहिंजी कुवत आहे, हिकिड़ी अख परे खां ॾिसे, हिकिड़ी अख वेझे ॾिसे, हिकिड़ी अख वेझे ॾिसण खां बाद बि पुछे, ऐं हिकिड़े खे अख आहे पर थुप अंधो आहे, निल बा केड़ो ही मुला अख त अथस पर साईं खां पुछे तो त केड़ो ही अख अथस, अल्लाह फरमाए तो हा दुनिया खे ॾेखारियो अखियूं हूंदियूं आहिनि पर इन्हनि में ॾिसण जी कुवत हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी आहे, के परे ॾिसनि, वेझे ॾिसनि, के विच ते ॾिसनि, के सफ़ा न ॾिसनि, पर महबूब तोखे अहिड़ी अख थो ॾिसां ॾिया, दी नज़र ओभर ॾे कर त ओला बि ॾिसे त उत्तर बि ॾिसे त ॾखिण बि ॾिसे, महबूब तूं निगाह खणंदो वञ जिथे मुंहिंजी खुदाई हूंदी उते तुंहिंजे अख जी रसाई, नचे सुभान अल्लाह,
इन्हीं सुभान अल्लाह ते मार मेरान गाड़ी ते पहुंचंदो सवनी जुमे ते हुन त खणी बहानो कयो त मूंखे जुमो पढ़ाइणो आ मौलवी को जुमे को खाली आ हुन वट त टूटी आ मूं वट त माशाअल्लाह वरी मेहरान साबी जडी 89 मॉडल मुल्लो तो कावड़ियो बीठो आ जी मौलवी गुल मोहम्मद 10 लाख वठी बरेल बीठो आ अरे 10 लाख छा मां चवां न साईं शबीर अहमद शाह के साईं मोहम्मद याकूब तुर्क साहब के चवां 50 रुपयो दे साईं मां सुन्नी तो थिया चव तो सुन्नी थे त तुजी मर्जी आ वनी थी बाकी 50 हली तो मैं सुन्नी थियण ले जिते 50 न थो दे त 10 लाख केड़ो दींदो कूड़ा कूड़ा कूड़ न हाणे रे तवज्जो कर खुदा जो कसम सुन्नी थियो आया नोट ले ना मदीने वाले घोट लाए हेरे तवज्जो करास पे कयाम अल्लाह फरमाए तो महबूब बाबा लाइटन जो भी कमाल आ साईं जी कोरे जी लाइट तेज आ मुजी गाड़ी जी लाइट भी घट आ अरे जने बल्ब हिकड़ो लाइट घट आहे खबर पई त गाडियन जे लाइटन जी भी मुफासलो आ फर्क आ मानन जे अखन में फर्क आ अल्लाह जरे महबूब के अख जो दे पियो ना महबूब जेंदे हिए जो खणी नेण निहारन पिया हिए जो नजर करन खुदा जो कसम आ दुश्मन आ हबीब के गोली जो वतो आ पर मुस्तफा जे नेणन जी नजर जो सामो पवेस अखियों हेठ करे मुस्तफा जे कदमन ते किरी पवंदो आ सोना एड़ी अख जो तीर आणी छडियो थी महबूब एड़ी अख हिय जो निहारी त दिल फुरे वे हिय जो महबूब हिय जो निगाह कई तो बिलाल छा थो चवे तो असा सिर दा सौदा कर बैठे नाल माहिया तेरे दिलियां लगिया नाल मदनिया तेरे दिलियां लगिया असा इश्क दा कलमा भर बैठे असा सिर दा सौदा कर बैठे असा सिर दा सौदा कर बैठे असा सिर दा सौदा कर बैठे बिलाल जरे उमैया बतायो उमैया पूछा कयस बिलाल तो के तुम सौदे जने मोकलियो हो सामान वठी आ बिलाल छली खाली खणी आयो ही गाल कर या गाल केड़ी आ खाली छली मोटा आयो ही हजरत बिलाल तो चए वठ छली मां सौदो वठी आयो आयो बिलाल भेंडियों काथे वांगण काथे पटाटा करेला का थे मुंह तो के जेको सामान लिखी लो हो छली खालिया बिलाल छली उछलाए जे तो हिन छली के दिस हिन छलिया में महबूब जी मोहब्बत भी आ हिन छलिया में महबूब जो इश्क भी आ हिन छलिया में महबूब जो प्यार भी आ हे सौदो महबूब का वठी आयो आया दिल मुस्तफा के दई आयो आया जान तो वट मोटी आई आ जे तो बिलाल केरा तुजो वारिस तो के त खत्म कराए छड़ी दुस चई अदा हा हा मां त सिर यार के दई आयो आया सिर यार दा नजराना ले यार दे कोलाए महबूब दी मर्जी गल लावे या ठुकरावे मां सिर दई आयो आया जान तो वट खड़ी आयो आया हिन जान के टुकड़ा टुकड़ा कंदी नचे ओ अदा जे बिलाल महबूब जी मोहब्बत में जान दे पयो तहे लोड़ाई फकीर जा मुरीद सरती के छाड़ सदा थद के छाड़ सदा फकीरन जे आडो जेतरी थद हुंदिया ओतरी इश्क में वध हुंदिया सुभान अल्लाह हाय आहे या ना गाल्हायो मुसाई राहिब के जो मता जमायत छड़ वछड़ थी वनी जे तो सही हिते लोढ़ो जो दिन अल्लाह के लोढ़ा दिन
गोठ जे चौकीदारी जे लाए पर हे लोढ़ो आ मुस्तफा जे इश्क में काबू करण वारो ओ अदा हिते जेकी आया खरीद थी विया के मुझे सोने साईं दिल मुराद खरीद करे छया के सोने साईं मीर मोहम्मद उर्स वारे सोने जवान खरीद करे छया तके मुझो सोनो साईं शुहाबुद्दीन खरीद कयो वेठो आ हे जेको दरबार आ ही चाया हिन चाय ते कई ईंदा पिया हिन के खुदा सदाई आबाद रखंदो अर्ज़ पे कयम मुझे सोने नबी फरमाया था अली वठिया जल्दी करो हजरत अली शेर खुदा जब सीधा चले गए फरमाया पानी ले आ शीदी ने कहा माना माना तो वाला छिके तो घोड़ो है चली दो घोड़ो कढी दे दाला गाल याद आ चई घोड़ो कढी दे मौला अली ये जो मथे झुको तो घोड़ो ट्रको ॾिनो अरे खबर पे मुल्ला अली जा हथ ॿिया आहिनि तुंहिंजा हथ ॿिया आहिनि हेॾे तञा पोइ बि ईंदुसि पहिरों महबूब जो ठाहीं अख ॾिनई अख जी समा ॿुध ॾिसण पंहिंजो कन अहिड़ा ॾिनई अल्लाह फरमाए त महबूब कन ॾिना मां पर तुंहिंजा कन के कन बोड़ा के बुद्धन के न बुद्धन के बुद्धन पर थोरो ओ फलाना अदा यो बोड़ो थई बुद्धई कोई के के परे खा सद कर त बुद्धे अल्लाह चे तो मुल्ला ये कदे न चो त कन हिक जेड़ा आहिनि मां अल्लाह कन में फर्क रखी छॾियो आ ताजो तोखे फर्क मासूम थे मालूम थी वने पोचो जा त मुस्तफा जा कन अञा ॿिया हूंदा मत कन कनन जेड़ा चवे आला हजरत का पूछ हो छा तो चवे जे तो हम यहां से पुकारे वहां वो सुने हेलो 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 जी 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 साईं मुझे हक में तुम्हारी घुर्ज अरे बाबा काथे गालाए मुला मदीने पे गालाए कैसा पंहिंजे माइट मां चो तार अथस चिन्ह साइनस जो कमाल बगैर तार अच्छा साइनस ने बगैर तार के मदीने बात को पहुंचा दिया अल्लाह हमारी बात हमारे अपने यार तक नहीं पहुंचा सकता तेरी बात को अल्लाह ने बगैर तार के तेरे यार तक पहुंचा दिया अल्लाह मेरी बात को अल्लाह साईं असदुल्ला मियां की बात को अल्लाह मियां साईं शुहाबुद्दीन के दुरूद और सलाम को आमिना के लाल तक नहीं पहुंचा सकता अरे तेरा अल्लाह अकल नाकिस है अगर तेरे यार तक बगैर तार के तेरी आवाज जा सकती है तो यहाँ के आशिकों की आवाज बगैर तार के मदीने जा सकती है असां जी न बुधंदो आड़े तुझी बुधे छाते बुधे तो वट बैलेंस ही कोने सही है पैरों अच अल्लाह वारन वट बैलेंस वठ अच वठ ओ यो इश्क वारो बैलेंस होंदई ये चलो नंबर वजा वो खुदा जो कसम हाजी गुलाम नबी महेसर जने सऊदी जे हुकुमरानन पुलिस ने पकड़े गिरफ्तार कयोस ये गाड़ी में खयूं वजन पिया त नंबर मिलाई हाजी साहब गाड़ी में बैठो पकड़े ये वेहारे से बिया भी पकड़े वेहारे हाजी साहब के मोकलने पिया हाजी साहब खणी नंबर मिलायो सो हाजी वट त नंबर हुयो न छो त सुनी हो पहले से भी पयल हुयो जे तो पंज दर ते सदे पंजा कुर्ब करे साईं पंज दर ते सदे ओ साईं पंज दर ते सदे पंजा कुर्ब करे सोना दर ते सदे पंजा कुर्ब करे हाणे इए छिनंदे मानू छा चवंदा ओ
सोना हाणे ये छिन दे मानू छा चंदा रोई दो भी वने पियो अखियन मां पानी हारी दो रोई दो ये सदी दो पियो वने अन्ना ऑफिसर के निंद्राई गाड़ी में अगो वेठो आ गाड़ी में निंद्राई जी निंद्राई तो भिटाई तो छा तो चवे जे तो पटिया त अंधियूं पूरो पिरी पसंद वनी रोज रसल हबीबाने हुजरे महबूब चयुस अरे ओ ऑफिसर यकदम जल्दी कर यो दीवानो मोटा है मुझो आशिक मोटा अख जो खुली ऑफिसर जी ये जो गाड़ी में से हाजी साहब जा नीर बहन रोए हाजी साहब रे निहारे लई जी हाजी दा हाथ चुमे पैर पे चुमे से तो साईं कैदियन साईं तो कोन कबो हाजी यार तू एड़ो कैदियां जो तुझे सदके यार जो दीदार थी तुझे सदके यार मिली हाजी साहब चेस पो ये छो न तो चवे जो मुबारक मेरी मुंह गुनाहगार के यार एड़ो मिलो जो वनी खैर था जो मुबारक मेरी मुंह गुनाहगार के यार एड़ो मिलो जो वनी खैर था प्यार मिल दो मुखे आसरो न हो प्यार एड़ो मिलो जो वनी खैर था जो मुबारक मेरी मुंह गुनाहगार के यार एड़ो मिलो जो वनी खैर था यार एड़ो मिलो जो वनी खैर था चे दुहाने हारन जी हसरत न विचारो हार चाचा मुझो यार खुद हारवा हार पाए घुमाया रखा हावते हार एड़ो मिलो जो वनी खैर था हाजी हथ हेडे आन कदम हेडे आन अज ऑफिसरी हली वैया अज दुनिया दी सब या दौलत हली वैया अज सब कुछ भुलाए छड़ियो थव हाजी कदम हथ वेठा कर त हथ चुमाए जो तुझे गिरफ्तारी जे करे मदीने वारे घोट जो दीदार थियो तू दो चवे न बुधंदो भिटाई सॼो पुजंदो आ ॾिसण वारा ॾिसंदा आहिनि शऊर वारा ॾिसंदा आहिनि भिटाई सॾ कयुसि चए थो मदीने जा घोट सुण मुंह जा सॾड़ा जे न ॿुधे हा त ईअं छो चवे सा इन जे करे भिटाई सुन्नियत जे अक़ीदे जी पहचान सुन्नियत जे अक़ीदे खे दलील ॾेई छॾी चए थो मदीने जा घोट सुण मुंह जा सॾड़ा कर मिठा मुहम्मद मोट जो आसी तुझे आसरे वरी सॾ कई महबूब न आयो सॾ करे चुप करे भिटाई वरी सॾ हाणे जी यार सॾ कयो मास न आयो आ अल्लाह जो वास्तो ॾियांस अदा साईं लोड़े वारन जो मुरीद आ मोहम्मद याकूब मुझो दोस्त आ जेकॾहिं मूंखे कमु वठणो हूंदो जेकॾहिं को ॾिसांसि यार नथो करे चवांसि बा साईं लोड़े वारे जो वास्तो थी भला कर थींदो मोहब्बत वारा मनीदा त हाणे भिटाईअ खे ख़बर हुई त महबूब अल्लाह जो आहे अल्लाह महबूब जो आहे इन्हनि जो हिक ॿिए सां प्यार आहे तंहिंजे करे वास्तो चए थो मदीने जा शाह सुण मुंह जा सॾड़ा कारण लग अल्लाह सिगोर सज सुपरी अन्या ये चई शेर पड़ी बस के भिटाई जे सामो साईं पीर जे बिस्तरो विछाए मौलवी जे हंद विछाए बिहाना तूल
वडी गाल इस्तकबाल भिटाई छा तो चवेस न विहाणे ते विहारिया न बिस्तरे ते विहारिया न खट ते विहारिया न बिस्तरे ते पलंग ते विहारिया जे तो अखन में थी वे है सदको सदको सुभान अल्लाह मौला मौला तू वडो सखिया भिटाई दिठुस तो भिटाई ते वो दिसणी न ॾियाम कंहिंखे पुट भॼो मालिक तो चवे लक़द जाअकुम अचेव थो कद जाअकुम अचेव थो या अय्युहन नबियो इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरन व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजन मुनीरा रब खराब करे छड़ी सहाबा जी जमात 300 सहाबी हैं आमिना जे लाल फरमायो सहाबिया जी अल्लाह जा रसूल फरमाए ते खूह खोट खूह रात दी वठ पकड़ थिया खूह खोट जी वियो आ जबल जो खूह पानी कौड़ो निकरी पियो सहाबी हथ ॾिनो बीठा फूका पिया दिन महबूब ने फरमायो खैर ताए सही जरा खुआ ना वो भी खुदाई किते से इतना लोड़े से सही सारे रात दिन एक कर छोड़ी से वे सोना ये पानी कड़वा निकल पे सरकार पानी कड़वा निकल पे अफसोस करें दे पैसे सारी थकावट साडा ए मामला ए सारी खुदाई मेरे नबी फरमाया वे खिलो खिलो सोना दा खिलो के सोना मिठा हो गया तो खिलू हाँ एक कौड़ा है सही कौड़े पे क्या खिलू मेरे नबी फरमाया मुल्ला आखे दे कौड़े को मिठा बनावन वाला कोई नहीं मिठे नु कौड़ा बनावन वाला कोई नहीं वे मुल्ला तू बगलियां मार मेरे नबी फरमाया मैं थुक जा सटे सा वे मुल्ला तू खंड सटा दे मैं लुआब सटा दे सा मेरे नबी लुआब सटिए मेरे पाक नबी फरमाया सादिया होन तो पीवो होन तो पीवो ना जड़े वेले एक गिलास भरिए पीतीए साहबी दूसरी गिलास पीतीए साहबी तीसरी गिलास पीतीए साहबी चौथी गिलास पीतीए पंजवी पीतीए ब्या साहबी अदवे पेट फटी पोसई अदे पेट फाटे फाटन दे एक गिलास दो गिलास पीते में त्रेह दे वजह नाल बाकी जेड़ा पींदा पिया ना वो ई वास्ते पींदा पिया नबी दी लुआबस साईं एकदम बलोच भी होवे खिचड़ी थोड़ा ही पकावनी है हाँ हाय हाय मैं नबी फरमाया था इनको तवज्जो आखा आमिना लाला लुआब वजी थुक हमा के श्वा गुस्से ने बाबा थुक के कश्ती थुक सही मैं नबी पाक वजी लुआब आफा मिश्ता हमा के मुल्ला तर गुशी ना बाबा बशर जहर खनोख ने जहर वश खनोख ने अल्लाह का थल्ला सब तो नहीं नखत तो कुछ मुल्ला द्रोगा चल गए देन मैं नबी पाक का लुआब उछल था कुए अंदरा लुआब खट्टा हमा के जहरे ने आफा वश भी सा साहब आया वार था कोलू जे पासे दे इलाके ने मुझे भाई ट्रे मौलवी दा हो जे बा एक हो जे पंजाब जो बियो जे कोईटा जो ट्रे हो जामा ए मरियन के वडा पटका 40 मीटर 30 मीटर जो पटको एकड़े उर्दू वाइज कयो उर्दू हो वाइज करे है चले हमरा सुर ठीक है बरो चंजी आदत गल है वरी बे मौलवी वाइज कयो मुचो ते पक्क सा समझन को था मां खुतबो पढ़ी मुचो मई अजीज दोस्तां बुजुर्गां बिरादर तवज्जो आखने अल्लाह कुरान अशकुने कुरान में नबी सरा नाजुल बिदा में नबी हमा है कि सजो जहान है नबी है गुते बल्ले बोलो सब चुप थी मुतकिरुआ कैसेट भी आया मुझे कैसेट रिलीज थी भैया आज कोने ना कैसेट भी रिलीज थी भाई उते वॉइस जो कयो तो पोड़ो एकड़ो उठियो पोड़ो
अजो वेठो उसकी तकरीर हमें मौलविया खुदा बाकियां जख जता जेको वाइज इन मौलवी को बाकी जख आयो तो मुखे पंजाब जो मौलवी को चवे मौलवी साहब बुढ़ा क्या खेदा पे मैं के बुढ़ा आदा पे नया मौलविया भला वाइज कीते हुन जुल मां चो मादे विड़ी न पवे सो वठी लो मां जाके ते मानी खाऊं पिया मां चो बुढ़ो बुढ़ा क्या आखदा पिया आके क्या आखेगा मैं क्या कैसे वाइज लाशारी सही कीते बाकी तू दुनाया जख मारे मौलवी बचे जे उते चवे हन मां मारया सा मां तो बरोच तो के विड़ाणो थोड़ी मां त पंहिंजे बरोच जो पासो वरतो न हेरे तवज्जो अर्ज पे कयम बिटाई सोणी जी सखा दिस मालिक जी सखा दिस रब करीम एडो करम कयई खुदा जो कसम हेरे तवज्जो कर महबूब के मोकली अदा महबूब हर के के प्यारा है आशिक जने माशूक ते आशिक थींदो आ चवंदो आ त रुगो मुंह वट होजे देखे देखारे आई न अब आहे या न पर अल्लाह 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 तू केडो सखिया तू केडो करीम आ केडी त बाजारी तुजी बोली आ हां साईं साईं लोढ़ाई जो तो जिक्र ही बेमिसाल है ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह आशिक छातो चे चेतो बाजारी आ बोली नफ्स निभागे ले गोली है बाजारी आ बोली नफ्स निभागे ले गोली रब कंदो सब सोली रब कंदो सब सोली जिक्र खुदा जो गायोगा अल्लाहू 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 बुद्ध वाण्यो वाणे छा कयो तो पालिया हाय हाय तो पालिया उन तोते के बोली सेखारी मिठू के तोते जे भरसा ही चवन लगो आ राम 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 तो भी चए थो राम 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 अरसे दराज का बाद उन वाणे जो वञण थियो के शादी जे मौके ते हेरे तवज्जो कर उन मुसलमान के तो ॾिनी पाड़े में ओ अदा मुसलमान बटे ॾियारा तो पाण वट रख मां मोटी अची पंहिंजो संभारींदुस मुसलमान पंहिंजे घर में तोते खे आंदो अजो के मुसलमान पंहिंजे घर मां कुरान कढी छॾियो आ कुरान जी जाइ ते टीवी आने रखे कुरान घर मां वियो हलो जिक्र वियो हलो अल्लाह अल्लाह वियो हलो ओ अदा मुसलमान हुए हुया सुबह जो टाइम थींदो हो हर घर मां ला इलाहा जा आवाज ईंदा हा जिक्र जा आवाज ईंदा हा घर जिक्र सां वजंदा हा अज सब कुछ सां मटो हलो वियो तोते खे मुसलमान जे घर में छॾे वाणियो हलो वियो तो सुबह जो जागियो आ असुर जे टाइम चवन लगो राम 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 मुसलमान दिल में ख्याल क्यों अजीब गाल हा घर मुकल में वारे तो राम राम थो करे तोते जे भर में वेही मुसलमान चवन लगो अल्लाह अल्लाहू 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 तोते के राम विसरियो तो अल्लाहू अल्लाहू जेको सिखारे बार के भी जेका गाल सिखारी न थी ठिकर वट छड़ी दे ठिकर थी गई सुन्नी वट छड़ी दे तो सुन्नी थी तुझी मर्जी हाने तो करे अल्लाह 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 हलंदे हलंदे बड़े हाड़ा गुजरी गया टे दिहाड़े वाणियो आयो मुसलमान तो मुझो मोटाए तो अची आयो घर सुबह जो टाइम थियो आ असुर जो टाइम थियो आ ओ पखी जीत जड़ा प्या था जिक्र करन पांच साईं के शब रोज सजन
निंड पियो आहे सिज उभरी वियो ओ सिज मथे अची वियो आहे